जय झूलेलाल। जीअं त तव्हां सभिनी खे पतो आहे त हनुमान जयंतीअ खां वैसाख महीनो चालू थी रहियो आहे। असां सिंधियुनि जो चंड खां चालू थींदो, पर हिन पूर्णिमा जे अॻिले ॾींहं खां वैसाख महीने जूं कथाऊं ॿुधी वेंदियूं आहिनि। त मां हिन चैनल ते पूर्णिमा जे अॻिले ॾींहं खां वठी वैसाख महीने जूं कथाऊं अपलोड कयां थी, त तव्हां सभई उहे पूरी ॿुधिजो। हिन पुस्तक में 26 अध्याय आहिनि ऐं हर हिकु अध्याय जी पंहिंजी महिमा आहे। त तव्हां रोज़ु हिकु अध्याय ॿुधी उन सां गॾु आरती कजो, त तव्हांखे बि ॾाढे पुण्य फल जी प्राप्ति थींदी। वैसाख महीने में सुबुह जो असुर जो सनानु करण जो महात्म ॾाढो वॾो आहे। जीअं कतियुनि जे महीने में असुर जो सनानु करे कथा ॿुधबी आहे, तीअं वैसाख ऐं माघ महीने में बि असुर जो सनानु करे कथाऊं ॿुधबियूं आहिनि। त तव्हां असुर जो न सही सॼे ॾींहं में फ़क़ति कंहिं बि समय हिकु अध्याय ऐं आरती ज़रूरु कजो। पंहिंजे भाउर ऐं भेनरुनि खे शेयर करे ही कथाऊं ज़रूरु ॿुधाइजो, त उहे बि हिन कथाउनि जो लाभ वठी सघनि। अचो त शुरू कयूं हाणे कथा। वैसाख महीने जी कथाउनि खां पहले हीअ प्रार्थना कई वेंदी आहे, पर प्रार्थना करण खां पहले मां तव्हां सभिनी खे हिकु ॻाल्हि चवण थी चाहियां त तव्हांखे मुंहिंजियूं कथाऊं पसंदि ईंदियूं हुजनि त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, मुंहिंजे हर वीडियो खे लाइक कयो। लाइक करण खां पोइ हिकु हाइप जो बटन ईंदो अथव, तव्हां उनखे दॿाए करे हाइप कंदा करियो। कमेंट में जय श्री कृष्णा या वीडियो कीअं लॻियो इहो सभु लिखी करे ॿुधाईंदा कयो। ऐं मां हिकु बुक यानी किताब पढ़ी करे तव्हांखे ॿुधाईंदी आहियां। इन में कोई भुल चुक थींदी हुजे त माफ़ु कजो। अचो त हाणे कयूं प्रार्थना। सभिनी खां पहले चओ श्री गणेश भॻवान जी जय। प्रार्थना। थो करियां प्रणाम पहिरियों गणपति महाराज खे, पूर्ण कंदो परमात्मा स्वामी सभिनी जे काज खे। संकट मिटाए सेघ में सुख धाम शल सवली कंदो, भीड़ भगतन जी कटे रखंदो लंबोदर लाज खे। थो अंधनि खे ॾे अखियूं ऐं बाज जालुनि खे बचा, जेको जपे जगदीश खे हिकदमि लहे सोहाज खे। भेट में भॻवान तुंहिंजे हार हीरनि जा रखां, चरण कमलनि खे चुमा लाहे मथे तां ताज खे। सर्व व्यापक नाम हेमा हो तहाकारो अथी, दे मणिया मिस्किन जाणी माधवा मोहताज खे। थो करियां प्रणाम पहिरियों गणपति महाराज खे, पूर्ण कंदो मां परमात्मा स्वामी सभिनी जे काज खे। सभई प्रेम सां चओ श्री लक्ष्मी नारायण भॻवान जी जय। अॼु मां तव्हांखे हिन कथा जे ॿुधण जो ऐं वैसाख महीने जो महात्म थी ॿुधायां। तव्हां उहो सभिनी खां पहले ध्यान सां ॿुधिजो, पूरो ॿुधिजो। त तव्हां सभई प्रेम सां चओ श्री लक्ष्मी नारायण भॻवान जी जय, श्री कृष्ण भॻवान जी जय। हिन कथा जे ॿुधण जो महात्म। जेको पुण्य आत्मा वैसाख महीने में श्रद्धा ऐं प्रेम सां हिन पुस्तक खे पढ़े थो, तंहिंजा जन्म जन्म जा पाप नाश थियनि था। उन्हीअ खे अश्वमेध यज्ञ करण जो फल मिले थो। जेको सचो भाव रखी हिन कथा खे ॿुधे थो, सो हिन लोक ऐं परलोक में सदा सुखी थो गुज़ारे। जेको सची भावना सां हिन पुस्तक ते गुल फुल चाढ़े थो, सो वरी जनम मरण जे चकर में नथो अचे। जेको प्राणी हीअ पुस्तक वठी दान करे थो, तंहिंजा सभई मनोरथ पूर्ण थियनि था। जंहिंजे घर में हीअ पुस्तक रहे थो, उते भूत प्रेत रही नथा सघनि ऐं सभई तीर्थ उते अची निवास कनि था। जो पुरुष हिन पुस्तक जे कथा ॿुधाईंदड़ साधु ब्राह्मण जी पूॼा करे थो, उनखे वस्त्र दक्षिणा ऐं ॿिया अनेक पदार्थ ॾेई प्रसन्न करे थो, तंहिंखे सॼे वैसाख महीने जे दान पुण्य स्नान करण जो फल प्राप्त थिए थो। कहिड़ी बि सख़्त बीमारी, कोढ़ आदिक रोग हिन कथा जे पढ़ण ऐं ॿुधण सां हिकदमि नाश थी वञनि था।
जेको प्रेमी इहो विर्त रखी खूब दान पुण्य कंदो सो ज़रूरु अमर पदवी पाईंदो, वरी जनम मरण जे चकर में न ईंदो। मरण खां पोइ पार्खद उनखे वैकुंठ जे विमान में चाढ़े गुल फुल जी वर्खा कंदा विष्णु लोक ॾे वठी वेंदा। जंहिंजे मन जी जहिड़ी मंशा हूंदी परमात्मा तंहिंजी तहिड़ी मंशा पूरी कंदो। त तव्हां इहा कथा प्रेम सां ॿुधिजो। सुभाणे खां अध्याय पहिरियों चालू कंदमि। तव्हां उहे कथाऊं सभई पूरियूं ॿुधिजो, आख़िरी ताईं ॿुधिजो। तव्हां पूरा 26 अध्याय ज़रूरु ॿुधिजो। जय जगदीश हरे स्वामी, जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। जो ध्यावे फल पावे, दुख बिन से मन का स्वामी, दुख बिन से मन का। सुख संपत्ति घर आवे, सुख संपत्ति घर आवे, कष्ट मिटे तन का। ओम जय जगदीश हरे। माता पिता तुम मेरे, शरण गऊँ मैं किसकी स्वामी, शरण गऊँ मैं किसकी। तुम बिन और न दूजा प्रभु, बिन और न दूजा, आस करूँ मैं जिसकी। ओम जय जगदीश हरे। तुम पूरन परमात्मा, तुम अंतर्यामी स्वामी, तुम अंतर्यामी। पार ब्रह्म परमेश्वर, पार ब्रह्म परमेश्वर, तुम सबके स्वामी। ओम जय जगदीश हरे। तुम करुणा के सागर, तुम पालन करता स्वामी, तुम पालन करता। मैं मूर्ख कल कामी, मैं सेवक तुम स्वामी, कृपा करो भरता। ओम जय जगदीश हरे। तुम हो एक अगोचर, सबके प्राणपति स्वामी, सबके प्राणपति। किस विध मिलूं दया में, किस विध मिलूं दया में, तुमको मैं कुमति। ओम जय जगदीश हरे। दीन बंधु दुख हरता, तुम ठाकुर मेरे स्वामी, तुम रक्षक मेरे। अपने हाथ उठाओ, अपने शरण बिठाओ, द्वार पड़ा तेरे। ओम जय जगदीश हरे। विषय विकार मिटाओ, पाप हरो देवा स्वामी, पाप हरो देवा। श्रद्धा भक्ति बढ़ाओ, प्रेमा भक्ति बढ़ाओ, संतन की सेवा। ओम जय जगदीश हरे। तन मन धन और संपत्ति सब कुछ है तेरा स्वामी, सब कुछ है तेरा। तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा। ओम जय जगदीश हरे। जगदीश्वर जी की आरती जो कोई नर गावे स्वामी, आरती जो गावे। कहत शिवानंद स्वामी, कहत शिवानंद स्वामी, मन वांछित फल पावे। घर लक्ष्मी आए, सब दुख मिट जाए। ओम जय जगदीश हरे। ओम जय जगदीश हरे स्वामी, जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। बोलिए विष्णु भगवान की जय।